बिटशाह थाणे जी हद मीरन जे बाग वटि पुलिस ऐं फोरन विच में मुक़ाबलो। पुलिस मुक़ाबले बाद ॿिनि ॾोहारी जवाबदारनि आकाश गेलू ऐं फैसल गेलू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु ॼणो फरार थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदा हलूं त बिटशाह थाणे हद मीरन जे बाग वटि पुलिस ऐं फोरन विच में मुक़ाबलो थी पियो आहे। पुलिस मुक़ाबले बैदि ॿिनि जवाबदारनि आकाश गहलो ऐं फैसल गहलो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु ॼणो फरार थियण में कामयाब थी वियो। SHO बिटशाह करमली मुराणी जो चवणु आहे त रूटीन मुताबिक़ राति जो पुलिस मोबाइल में स्टाफ सां गॾु गश्त करे रहिया हुआसीं त इत्तला मिलियो त मीरन जे बाग वटि कुझु ॾुआरी क़िस्म जा माण्हू ॾोह जे इरादे सां बीठल आहिनि। जंहिंखां पोइ झाड़ा वटि वेझो मीरन जे बाग वटि पहुतासीं त टे धाड़ियल साम्हूं नज़र आया, जिन असांजी पुलिस मोबाइल गाॾी ॾिसी पुलिस मोबाइल मथां सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॿ ॾोहारी आकाश गहलो ऐं फैसल गहलो ज़ख़्मी थी पिया, जिन खे पुलिस वॾी कोशिश ऐं हिकमत अमलीअ सां क़ाबू करे वरितो, जॾहिं त हिकु फोरू फरार थियण में कामयाब थी वियो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि। पुलिस खे गिरफ़्तार थियल जवाबदार कितने केसनि में घुर्बल हुआ। गिरफ़्तार थियलनि जे ख़िलाफ़ मटियारी, सिखाड़, खेबराणी, हाला समेत ॿियनि थाणनि ते केतिरा ई केस दाख़िल थियल आहिनि। पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।